कराची मां ख़बर ईंदा हालु त सिंधु दरिया मां तकरारी केनाल कढण वकीलन जे पुरअमन धरणे ते तशद्दुद करण खिलाफ सिंध यूनाइटेड पार्टी मलीर तरफ़ां डॉक्टर नवाज़ गब्बोल शबीर डेरो शिराज सोलंगी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रज़ाकाबाद जे मेन चौक खां रैली कढी अवामी प्रेस क्लब मलीर अॻियां धरणो हयो वियो, जंहिंमें कारकुननि ऐं शहरियुनि जे वॾे तइदाद शिरकत कई। मुज़ाहिरीन रियासती जबर नामंज़ूर केनाल समूरा नामंज़ूर जा उबॾाड़ींदड़ नारा हणी रहिया हुआ। इन मौके ते अॻुवाणनि चयो त सिंधी माण्हुनि साबित कयो आहे त जॾहिं बि हिननि पाण में ॿधी इताद कयो त कामयाबी संदन मुक़दर बणी आहे। हर हाल में केनाल रिथा ख़त्म थींदी ऐं सिंध दुश्मन मंसूबनि ते पाणी फिरंदो। हिननि चयो त पुरअमन एहतिजाजी धरणनि ते रियासती चढ़ाई तशद्दुद ऐं गिरफ़्तारियूं मज़हमत जोॻो अमल आहिनि। हिननि पुलिस एहलकारनि खे इन ॾींहं खां डिॼणु घुर्जे जॾहिं सिंधी माण्हुनि वेड़ ऐं तशद्दुद जो रस्तो इख्तियार कयो त खेनि भॼण जी जाइ न मिलंदी। हिननि चयो त वकीलनि सियासी समाजी कारकुननि ते मड़ियल समूरा केस ख़त्म कया वञनि, केनाल कारपोरेट फार्मिंग ऐं ॿियूं सिंध दुश्मनूं रिथाऊं ख़त्म कयूं वञनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।